अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। बियो मुझे तव्हांजो इंतजार हुयो। छॾियो अदा छॾियो, तव्हां त अदा आकाश सां मिलण ईंदा आहियो ऐं मूंखे ख़ुशि करण जे लाइ चओ था त मुंहिंजे लाइ आया आहियो। पर जो खास तौर ते सिर्फ तोसां ही मिलण आयो आहियां। का जरूरी ॻाल्हि करणी आहे। शर्मीन जवाद, मां परेशान आया। सबब? वो अदा आकाश जो दोस्त आहे ना कबीर, उनके असांजे रिलेशन जी खबर पइजी वई आहे। अॼु हुन पाण असां ॿिन्हिनि खे ॾिसी वरितो हो। छा हुन आकाश खे ॿुधाए छॾियो? न, फिलहाल तो मूं हुनखे कसम ॾेई रोकियो आहे। चवे छा पियो कबीर मुझे बारे में? चयई त तू जवाद से न मिलंदी कर। ओए न मिलंदी कर? जवाद, तू भी मुझे मना करींदो? जेकॾहिं कबीर जी ॻाल्हि तुंहिंजे लाइ एतिरो वज़न रखी थी, मां तोखे मजबूर छो कयां? जवाद प्लीज, तू मुझे को हल कढी दे। तो खसवा कोन जी सकंदस। शादी? अदा कबीर मुखालिफत कई था, अदा आकाश कोन मनींदो। हुनजी रज़ामंदी खां सवाइ भी शादी थी सके थी। दुनिया में हज़ारे किरोड़े रिश्ता ईअं थींदा आहिनि। पंहिंजी ज़िंदगी जो फ़ैसिलो करण जो तोखे पूरो पूरो हक़ आहे। ॾिस, मां त आकाश सां दफ़ा ॻाल्हाए त ॾिसां। कबीर खे तोखां वधीक मां सुञाणा थो। वो विच में अची वियो आहे, हाणे कुझु बि नथो थी सघे। तूं छा बि करीं, मामलो वधीक ख़राब थींदो। त छा मां? पर ईअं त अदा आकाश खे ॾाढो ॾुख थींदो। पोइ छा तोखे मूंखां जुदा थियण जो ॾुख न थींदो? ईअं ई अदा, अहिड़े तरीक़े सां मां हुनजी ॻाल्हियुनि में अची वई हुयसि। प्यार छा घटि रिश्तो आहे? इहो त मां पंहिंजे घर में रहंदे बि तोसां करे सघियसि थी। तूं मूंखे शादीअ जे लाइ हिते आंदो आहे। तूं कबीर खे छा सम्झंदी आहे? तूं इहो छो थो पुछे? पहिरियां मुंहिंजे सवाल जो जवाब दे। कूत अहिड़ो हुजे, कूत अहिड़ो